दोस्तों, मुंहिंजो नालो अली तालपुरा आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक ज़ाहिद राजपर जी लिखियल कहाणी चरी ॿुधाईंदुसि। ज़ाहिद राजपर बेसिकली नौशर फ़िरोज़ जो आहे ऐं पाण गुज़िरियल काफ़ी अरसे खां सहाफ़त जे शोबे सां लाॻापियल आहे ऐं पाण हिकु सुठो लेखक बि आहे। संदसि मुख़्तलिफ़ किताब छपियल आहिनि जिन में मुख़्तलिफ़ अख़बारनि में छपियल आर्टिकल्स ऐं तोड़े नाविल आहिनि। सो पाण अचो त ज़ाहिद जी लिखियल कहाणी चरी था ॿुधूं। दारुलमान में क़दम रखंदे ई हिन सुख जो साह खयो। ऊची दीवार में पाण खे महफ़ूज़ हुजण जो अहसासु हिन जी दिलि ऐं दिमाग़ मां ख़ौफ़ खे कढी छॾियो। वेतर जो दारुलमान जी इंचार्ज अधड़ोट उमिरि जी औरत खेसि छाती सां लाथो त खेसि माउ जी हंज जहिड़ी महफ़ूज़ पनाहगाह महसूस थी। पर हिनखे कहिड़ी ख़बर त माउ जे प्यार भरे भाकर में कहिड़ो राज़ लिकल आहे। इंचार्ज दारुलमान में आयल हिन छोकिरीअ जी सूंहं सभीता खे ॾिसी संदसि दिलि बाग़ो बहार थी वई हुई। संदसि हुकम ते पटे वाले पाणी जो गिलास ऐं बाद में चांहि ऐं बिस्किट खणी अची टेबल ते रखिया हुआ। दारुलमान जी इंचार्ज वार वार ॾेई हिनखे ॾिसी रही हुई। संदसि हरणी जहिड़नि चमकंदड़ अखियुनि, संदसि चोपी नक, गुलाबी चपनि ऐं ॾाढ़ू जहिड़नि गिलनि ते मस्तु थी पई हुई। इंचार्ज जी शफ़क़त खां मुतासिर पंहिंजी जान ऐं आबरू खे महफ़ूज़ सम्झंदे पंहिंजनि जे ॾिनल ॾंभनि जी पीड़ा जो ख़्यालु ईंदे ई उछंगारूं ॾेई रोई वेठी हुई। इंचार्ज औरत खेसि भाकर में भरे खेसि आसित ॾींदी रही त हे छोकिरी, तूं का बि परेशानी न कर, मां वेठी आहियां, ॾाही थी। पर हूर परी रोईंदी रही। खेसि पंहिंजे भाउ जान मोहम्मद उर्फ़ जानूअ जो क्रोध सां भरियल चहिरो साम्हूं अची रहियो हो। अणपढ़ियो भाउ जंहिंखे हू किताबनि मां कहाणियूं ऐं शाइरी पढ़ी ॿुधाईंदी हुई ऐं संदसि बेहद इसरार ते खेसि पाड़े जी भानल ॾांहुं चिठी लिखी ॾींदी हुई, अॼु उहो ई भाउ संदसि जान जो दुश्मन बणिजी वियो हो। छाकाणि त अणपढ़ियो हुजण करे भानल जे माइटनि संदसि भाउ खे संग ॾियण खां इनकार करे छॾियो हो। जॾहिं जानू इहो संग हासिल करण लाइ पंहिंजी भेण हूर परी ऐं भानल जे भाउ खे कारोकारी जो इल्ज़ाम आणी हूर परी खे मारण जी कोशिशि कई हुई। हू मौत खां बचण लाइ पुलिस वटि पनाह लाइ पहुती हुई, जितां पुलिस खेसि मैजिस्ट्रेट जे ज़रिए संदसि हयाती बचाइण लाइ दारुलमान मोकिलियो हो। हिनखे इहे सभु किसा वरी वरी यादि अची रहिया हुआ। तीअं तीअं हिन जे अंदर में ॾुख ऐं पीड़ा जी लहर उभरी थिए। पर हिनखे कहिड़ी ख़बर त संदसि ॾुखनि ऐं दर्दनि जो सिलसिलो हिते ई ख़तमु थियण बजाए अञा जेको नओं तूफ़ान ईंदो उहो संदसि ज़िंदगी खे ई लोड़े छॾींदो। इहो सॼो ॾींहुं संदसि रोईंदे गुज़रियो हो, जंहिं सबबु संदसि अखियूं सुजी वियूं हुयूं। हिन लाइ इंचार्ज औरत जी आथत ऐं शफ़क़त वॾो ॾढ साबित थी हुई। हिनखे इहा बि ख़बर न हुई त उन शफ़क़त ऐं आथत पुठियां छा लिकल आहे। सिॼ ज़मीन में टुॿी हणण जी तयारी करे रहियो हो, जंहिं करे आसमान ते ॻाढ़ा रक़्स करे रही हुई। उन वेल दारुलमान जी इंचार्ज औरत जे आफ़ीस मां टहिकनि जी गूंजार उथी। हू कंहिं सां फ़ोन ते ॻाल्हाईंदे टहिक ॾेई रही हुई ऐं कंहिंखे चई रही हुई त साईं, अॼु मां तव्हां वटि अहिड़ो पीस पेश कंदसि जो तव्हां ॾिसी दंग रहिजी वेंदो। ऐं हा, मूंखे पक आहे त मुंहिंजो तोहफ़ो तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। सफ़ा अणछेर माल आहे, पर यादि रखिजो मुंहिंजी प्रोमोशन जी पारत हुजेव। हा हा, मां अचां थी, एतिरो अतावला छो था थियो? बसि मां हिनखे तयारु करे वठी थी अचां। ऐं हा साईं, हाणे फ़ोन बंदि कयो त मां तयारी करे वठां। नओं माल आहे, तव्हां बि थोरो ख़्यालु कजो। ठीकु आहे ठीकु आहे। इहो चई फ़ोन बंदि करे रखी ऐं कुर्सी तां उथी घर वारे कमरे में पंहिंजे ख़्यालनि जी दुनिया में गुम वेठल हूर परी वटि पहुती। प्यार भरे अंदाज़ में हूर परी खे मुखातिब थींदे चयाईं, छोकर उथी न अलमारी में ॻाढ़े रंग जो वॻो पियो अथई, इहो वॻो पाए पाण खे तयारु कर त तोखे शहर घुमाए अचां। हिते परेशान वेठी आई, शहर जी रौनक ॾिसंदे त मन कुझु हल्को थींदई। शाबास उथ, शाबास उथ धी। इंचार्ज हूर परी खे मथे ते हथु घुमायो त हू उथी पई। मैडम, मूंखे हिते छो वठी आया आहियो?
हूर परी एक वॾे बंगले में दाख़िल थींदे इंचार्ज औरत खां सवाल कयो, छोकर तोखे साईं वटि वठी आई आहियां, वॾी पहुच वारो आहे, तुंहिंजा सभु मसइला हल कंदो, तूं बसि चुप रहिजां ऐं जीअं साईं चवे तीअं कजांइ। इंचार्ज औरत हिन खे सम्झाईंदे चयो, जी मैडम, पर साईं मुंहिंजे भाउ खे बि सम्झाईंदो न त हू मूंखे न मारे। हूर परी निमाणाई मां खेसि चयो, हा हा छो न, चयोमांइ न त साईं सभु मसइला हल करे छॾींदो। इहो ॿुधी हूर परी जे परेशान मुख ते हल्की मुर्क तरी आई। इंचार्ज खेसि हिकु कमरे में वठी आई, जिते खेसि हिकु वॾे बेड ते विहारींदे चयो त मां थोरी देरि में अचां थी, ऐं हा, जे साईं अची वञे त हुन सां अदब सां पेश अचिजांइ ऐं कंहिं ॻाल्हि खां न घबराइजांइ। इहो चई इंचार्ज औरत कमरे जो दर खोले हली वई ऐं हू कमरे में अकेली रहिजी वई। संदसि ज़हन में सभु मसइला हल थियण जी उमेद जागी पई। हू उन ई ख़ुशी में वेठे घर जा ख़्याल पचाए रही हुई त हिकु अधरोट उमिरि जो कदावर शख़्स कमरे में दाख़िल थियो त हू उथी बीह रही। हिन अदब मां साईं जा पेर छुअणु चाहिया, पर साईं खेसि ॿाहुनि में भरे वरितो। हू छिरकी पई ऐं साईं जी ॿाहुनि में फथकणु लॻी। साईं, हीउ छा था कयो? हिन खां सवाल पुछियो। छो, तोखे इंचार्ज सम्झायो न आहे छा? साईं खेसि चयो। साईं, ईअं न कयो, मूंखे छॾियो, मां ॾाढी ॾुखायल आहियां। हूर परी साईं जी ॿाहुनि मां पाण खे ज़ोर सां छॾाइण जी कोशिशि कंदे चयो, मगर साईं जी ॿाहुनि जी गिरफ़्त वधी वई ऐं हिकु कोसी फूक हिन जे मुंहं सां टकराइजी वई। हूर परी उन वेल बिल्कुलु बेड ऐं उन जे भरिसां पियल टेबल वटि हुई। हिन हथ हणणु शुरू कया ऐं हिन जो हथु टेबल ते पियल एश ट्रे सां वञी टकरायो। हिन एश ट्रे खणी वरिती ऐं हरणी वारी छाल ॾेई ज़ोर सां साईं जी भांकरनि जी क़ैद मां निकिरी पई। एतिरी तेज़ी सां ॾिसी साईं बि शिश्तर थी वियो ऐं हिन जे ॿाहुनि जी ताक़त बि कुझु छकी थी वई। हूर परी देरि ई न कई ऐं एश ट्रे साईं जी टिकड़ में वाहे कढी। साईं जी टिकड़ मां रत छिंझियूं करे वहणु लॻो ऐं हू दर खोले ॿाहिरि निकिती त साईं भी हिन जे पोयां लॻो आयो ऐं नौकरनि खे दांव करे सॾु कंदे चयो त पकड़ियोसि चरी खे, अंधा आहियो छा, हू थी वञे। साईं जी दांह ते चौकीदार ॿाहिरियों दर बंदि करे छॾियो ऐं ॿिया नौकर हूर परी ताईं पहुची विया। खेसि पकड़े साईं वटि वठी आया, जेको रत में ॻाढ़ो लॻो पियो हो। हिन हूर परीअ खे हिक ॿिए पुठियां 2-3 चपाटूं वाहे कढियूं, जंहिं सबबु संदसि चहिरो जेको अॻे ई ॻाढ़ो लॻो पियो हो, हू वेतर ॻाढ़ो गटोल थी वियो ऐं हू दांव कंदी मटिजी वई। हिन जूं जॾहिं अखियूं खुलियूं हिन पाण खे साॻे साईं वारे बेड ते सुतल ॾिठो। संदसि हथ ॿधल हुया। साईं अंदरि दाख़िल थियो। संदसि मथे ते पटी ॿधल हुई ऐं हू नशे में धुत हो। हिन ईंदे ई सट ॾेई हिन खे कपिड़नि खां आजो करे छॾियो। हू उछंगारूं ॾेई रोईंदी रही ऐं साईं कंहिं बुखायल जानवर जीअं संदसि मांस पटींदो रहियो। संदसि जिस्म जे केतिरनि ई हंधनि तां रतु वही पियो। साईं जे चकनि सबबु चपनि ते ज़ख़्मनि जा निशान उभरी बीह रहिया ऐं चपनि मां रतु वही रहियो हो। साईं केतिरी देरि ताईं हिन खे दांधोलींदो रहियो ऐं पोइ सहकी सहकी साणो थियो ऐं उथी हलियो वियो। हू ज़ख़्मनि खां चूर हुई। खेसि जिस्म जे ज़ख़्मनि खां वधीक रूह जे ज़ख़्मी थियण जे अहसासु सफ़ा झोरे विधो हो। असर वेल जॾहिं हू नीम बेहोश हुई, तॾहिं का वेन खेसि खणी वई ऐं अंग उघाड़े दालूमान जे कमरे में बंदि करे छॾियो ऐं पोइ दालूमान जे औरतुनि ऐं अमले में इहा ॻाल्हि आम मशहूरु थी वई त पंहिंजनि जे विछोड़े सबबु हूर परी चरी थी वई आहे ऐं अक्सर करे हू कपिड़नि खां आजी रहे थी। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु लिखंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटण खे पिणु दॿाईंदा त जी हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तों, तव्हांखे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। अला भाई।